صلی اللہ علیہ وسلم۔ الحمدللہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین وعلی آلہ واصحابہ اجمعین۔ اشہد ان لا الہ الا اللہ وحدہ لا شریک لہ واشہد ان محمدا عبدہ ورسولہ۔ اما بعد فاعوذ باللہ من الشیطان اللعین الرجیم۔ بسم اللہ الرحمن الرحیم۔ ورفعنا لک ذکرک صدق اللہ مولانا العلی العظیم۔ ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما۔ محبت سے درود شریف پڑھو۔ اللہم صلی علی سیدنا و سندنا و مولانا و مرشدنا و منعمنا و مأوانا و ملجانا حبیبنا محمد وعلا آلہ و اصحابہ و ازواجہ و اولادہ و عطرتہ و اہل بیتہ اجمعین۔ مجھا پیارا دوستو، بزرگو، بھائیرو، اللہ کا دعا ہے تو رب شال اساں سبنی کے ہدایت نصیب فرمائے۔ چو آمین۔ مدینے والے سائیں جی سچی محبت نصیب فرمائے۔ آمین۔ محبوبن جی محبت میں جیارے انہی محبت میں شل موت عطا فرمائے۔ آمین۔ اللہ جا کروڑیں کرم ہی احسان ہیں جو مالک رب اساں کے پانجے محبوب مصطفیٰ کریم جے میلاد ملہائن جی سعادت عطا فرمائی ہے۔ اللہ جا کرم ہیں جو اڑو نبی عطا کیویں جیکو نبیین جو بھی سردار وائے، جیکو رسولن جو سرتاج ہے، جن کی اللہ تعالیٰ امام الانبیاء جو لقب عطا فرمائے ہوئے، جن نبی جی واکھان ثنا حمد تعریف جتری کجے سا گھٹا ہے، اللہ اڑو نبی عطا فرمائے، اڑو محبوب مصطفیٰ ملے این سنی خوشی نہ کندے ہو تو ممکن نہ ہے نا۔ اڑے نبی جی خوشی کجے کہ نہ کجے؟ سبحان اللہ۔ خوش نصیب آئین ہوئے جن سائیں جو میلاد ملہایو، ننگر کیو، خرچ کیو۔ اللہ کا دعا ہے رب ان محفل کے پانجے بارگاہ میں شرف قبولیت عطا فرمائے۔ اللہ کا دعا ہے رب شال مدینے والے سائیں جی بارگاہ میں ہن محفل کے، ہن میلاد جی محفل کے، ہن ننگر کے قبول منظور فرمائے۔ آمین۔ اللہ جے پاک کلام قرآن مجید فرقان حمید مجھا ہکڑی بابرکت ننڈڑی آیت تلاوت کئی جے میں محبوب مصطفیٰ کریم جو وڈو شان اللہ بیان کیو ہے۔ لفظ بٹری آئے نا پر شان اللہ تعالیٰ ایڑو بیان کیو ہے جو ایڑو مقام کہیں کے نہ ملیو زمین تے کائنات میں بلکہ مخلوق میں جے کو درجو اللہ تجھے مجھے نبی کے عطا کیو ہے۔ قرآن فرمایو ورفعنا لک ذکرک، حبیب اساں بلند کیو سی تجھے ذکر کے تجھے خاطر، تجھے خاطر، تجھے ذکر کے، تجھے شان کے، مقام کے، مرتبے ہیں عزت کے، عظمت ہیں رفت کے ماں اللہ پان ودھائے ہوئے۔ سبحان اللہ۔ رفع منا متھاؤں کرن، بلند کرن، ان میں ارتفاع پیدا کرن، شان کے مقام کے متھاؤں کرن رفع۔ اللہ تو فرمائے وَرَفَعْنَا لَكَ ذِكْرَكَ،
वरफ़अना असां वधायोसीं, ॿिए कंहिं नाहे वधायो। दुनिया वारनि जी हैसियत ई नाहे जो उहे महबूब जो शान वधाए सघनि, बल्कि दुनिया वारनि खे इज़तूं मिलंदियूं ई मदीने वारे जे सदके आहिनि। असां खाऊं पीऊं था महबूब जे सदके, बा असांखे इज़तूं मिलियूं मदीने वारे जे सदके। अल्लाह ताला सही लिंगे बनायो महबूब जे सदके। दुनिया आखिरत जूं नेमतूं मिलियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह मिलंदियूं मदीने वारे साईं जे सदके। सुभान अल्लाह। समझो था कि न कोन था समझो? तव्हां ध्यान मुझे जो लाउड छॾे जो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो वरफ़अना, ऐं असां पाण तुंहिंजो ज़िक्र वधायो आहे। समझो था? मूं रब वधायो आहे। के मलाइक, के जिन, के नबी, के इंसान जी हैसियत नाहे जो नबी जो शान वधाए सके। उन्हनि जो त कम इहो आहे जो उहे पाण महबूब जे खूबियुनि ख़सलतुनि मां पंहिंजो शान वधाईंदा आहिनि। रब फरमायो आहे त मां अल्लाह इन अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी, बेशक अल्लाह ऐं उन जा मलाइक महबूब ते रहमतूं ऐं दुरूद सलाम पढ़ी रहिया आहिनि। इंसानो, जे तव्हां चाहियो था त तव्हांखे अल्लाह इज़त वारो बनाए, तव्हांजो शान वधाए, तव्हांजा गुनाह माफ़ फरमाए, तव्हां जूं ख़ताऊं दरगुज़र करे, तव्हांखे दर्जा अता फरमाए, दुनिया में भी इज़त वारा थियो, कब्र में भी छोटकारो हासिल कयो, हशर में भी अल्लाह तव्हांखे इज़त वारो बनाए, त या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ॿुधो, पोइ ईमान वारो मां अल्लाह ॾस थो ॾियां त मुंहिंजे नबीअ जे मथां घणो दुरूद सलाम पढ़ंदा कयो। समझो था? अल्लाह तो फरमाए ॾस ॾिनो आहे रब। जे इज़त चाहियो था त दुरूद पढ़ो, जे बरकत चाहियो था त दुरूद पढ़ो, जे अल्लाह वटि हैसियत चाहियो था त दुरूद पढ़ो, जे दुनिया आखिरत जूं नेमतूं चाहियो था त महबूब मुस्तफ़ा करीम जे मथां घणो दुरूद पढ़ो, अल्लाह तव्हांखे इज़त वारो बनाए छॾींदो। समझो था कि न कोन था समझो? हाणे अल्लाह तो फरमाए मां दुरूद पढ़ां थो, दुनिया वारनि खे इज़तूं महबूब जे सदके, महबूब जे मथां दुरूद सलाम पढ़ण जे करे मिलंदियूं आहिनि। सुभान अल्लाह। आओ बा, ऐं मूं तजुर्बो कयो आहे, तव्हां वञी दुरूद कसरत सां पढ़ो, महबूबन करीमन जे मथां सलात सगोरी मुहब्बत सां पढ़ो, कर्ज वारा हूंदो अल्लाह कर्ज लाहे छॾींदो, जे मरीज़ हूंदो त मर्ज़ दूर थी वेंदा, जे परेशान हूंदो दुरूद जे सदके परेशानियूं लही वेंदियूं, जे ॾुखनि जा अंबार हुजनि, असुल सफ़ा परेशानियूं घणियूं थी वञनि, साईं जे मथां दुरूद पढ़ो, अल्लाह तव्हां जूं परेशानियूं लाहे छॾींदो। समझो था कि न कोन था समझो? दुरूद मामूली ॻाल्हि न आहे, आम ॻाल्हि न आहे। दुरूद पढ़णु हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। साईं फरमायो जेको हिकिड़ो दफ़ो हुब सां, मुहब्बत सां, सच्चीअ दिलि सां मुंहिंजे मथां दुरूद पढ़े, हिकिड़ो दफ़ो रुॻी, उन जे मथां जहन्नम जी बाहि ईअं हराम थी वेंदी, जहन्नम में उन जो वञणु ईअं नामुमकिन थी वेंदो जीअं ॾुधल खीर थणनि में वापसि वञणु मुश्किल आहे। अबा खीर ॾुहंदे ॾिठो हूंदो, ॿाराड़ी जा माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे, खीर ॾुहे थो माण्हू, मेह जो खीर आहे या ढगी जो आहे, थणनि मां खीर ॾुधई, हाणे उहो थणनि में खीर वापसि वञी सघे थो? ईअं मुमकिन आहे? असां वटि त कोन थींदो आहे, हिते मथां जाम साहब में थींदो हुजे आसपास में, ॾुधल खीर थणनि में वापसि न वेंदो। सम्झो था? साईं करीमन फरमायो जीअं ॾुधल खीर थणनि में वापसि नथो वञी सघे, दुरूद मुहब्बत वारे जो पढ़ण वारो, हुब सां दुरूद पढ़ण वारे जो दोज़ख में वञण बि ईअं नामुमकिन थी वेंदो। सुभान अल्लाह। बेशक वरी जो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अब का ॻाल्हि सम्झो था, अलाए कोन था सम्झो? सुभान अल्लाह।
ॿी हदीस मुबारक आहे महबूबन करीमन जी। साईं करीमन फरमायो जेको हिकिड़ो दफ़ो हुब मां मूं ते दुरूद पढ़े। अब ध्यान मूं ॾिया तव्हांजो, कम जूं ॻाल्हियूं थो ॿुधायांव, फ़ाइदो थींदव इंशा अल्लाह। मुंहिंजे नबी फरमायो जेको हिकिड़ो दफ़ो हुब मां शौक़ मां सची दिलि सां दुरूद पढ़े, हिकु दफ़े दुरूद मुहबत वारे पढ़ियो त अल्लाह ताला उनखे 80 सालनि जी इबादत जो सवाब अता फरमाईंदो। घणा साल अबा? 80 साल। हिते केरु 80 सालनि जो वेठल बा आहे को? हे 3 ॼणा झूना मुंहिंजे यार वेठा आहिनि। 80 जा आहियो तव्हीं? लॻभॻि अञा 80 ते पूरा न पहुता आहियो। 80 ते को शल को ॻोठ में आङुरियुनि ते ॻणण बराबरि हूंदा, सम्झो था? आङुरियुनि ते ॻणण जे बराबरि। छो त असां हिन उम्मत जी उमिरि आहे 63 साल। असांजे नबीअ जी उमिरि 63 साल हुई, त हिन उम्मत जी उमिरि बि 63 साल आहे। 63 खां जेको मथे चढ़ी वियो न, उहो ॼण अल्लाह जे तरफ़ां बोनस में पियो हले। मुफ़्त जी ज़िंदगी मिली त हाणे वेही इस्तिग़फ़ार करे माफ़ी वठे, अनकरीब मौत जो सॾु थियण वारो आहे। 63 साल खां मथे चढ़ी वियो न, हाणे सम्झो त मौत अनकरीब आयो। छो त असांजे नबीअ जी उमिरि 63 साल हुई, महबूबन करीमन जी। असांजी बि फितरी उमिरि 63 साल आहे। मथे चढ़ी वियो त अल्लाह जी इनायत आहे, रब जी महिरबानी आहे। इस्तिग़फ़ार करे अल्लाह खां माण्हू माफ़ी वठे। 80 ते को थो पहुचे, हिकिड़ो दफ़ो ज़ौक़ ऐं मुहबत सां को दुरूद पढ़े, अल्लाह उनखे 80 सालनि जी इबादत जो सवाब अता कंदो। सुभान अल्लाह। भला को माण्हू 80 ते वञी पहुतो बि सही, उन में सही मुंहिंजा घणा साल इबादत जा हूंदा। माण्हू जी रोज़ानो 8 कलाक निंड करे, 80 सालनि मां रोज़ानो जा 8 कलाक कढ त इहे अधु ज़िंदगी त निंड में गुज़री वई। कलाक हिकिड़ो माण्हू खाइण पीअण जो लॻाए, 2-3 कलाक माण्हू कमकार जा, को बनी बारे वारो आहे, को साईं मुंहिंजा दुनियादार आहे, पंहिंजो कारोबार करे, त माण्हू जी ज़िंदगी इन दुनिया जे कमनि में गुज़री थी वञे। बाक़ी 5 वक़्त निमाज़ साहब के पढ़नि के कोन पढ़नि, इबादत जे लाइ को वक़्तु ई नथो मिले। असांखे दुनिया जे लाइ वक़्तु आहे, माल कमाइण जे लाइ वक़्तु आहे, असांखे दुकान हलाइण जे लाइ वक़्तु आहे, दुनिया वारनि जे लाइ वक़्तु आहे, पर अल्लाह जे लाइ वक़्तु कोन्हे को। रब जे लाइ असां वटि टाइम न आहे। मिठा अल्लाह जे लाइ वक़्तु कढ त अल्लाह तुंहिंजी ज़िंदगी आसान फरमाए छॾे। सम्झो था? 24 कलाक पंहिंजी ज़िंदगी जा तव्हां पाण नज़र विझो। 24 कलाकनि में 8 कलाक माण्हू निंड करे, 8 कलाक माण्हू कमु करे, ऐं साईं मुंहिंजा 1 कलाक ॾींहं जो मानी खाइण में गुज़री वञे, 1-2 कलाक माण्हू जा साईं मुंहिंजा कचहरी में गुज़री वञनि। बाक़ी 5 वक़्त निमाज़ आहिनि, 15 मिंट 5 निमाज़ुनि जा ॿधो त इहे 1 कलाक 25 मिंट बि असां वटि टाइम कोन्हे को जो असां मस्जिद में वञी निमाज़ पढ़ूं। सम्झो था? एतिरो वक़्तु कोन्हे को। माण्हू जी ज़िंदगी ईअं तेज़ी सां गुज़रे पई, ख़बर ई कोन थी पवे किथे बचपन गुज़री वियो, किथे जवानी गुज़री वई, ॾाढ़ी में अछा वार थी विया, तव्हांजो वञी क़बर जा महिमान थियासीं, ख़बर कोन थी पवे। पर मुंहिंजे नबीअ फरमायो त हिकिड़ो दफ़ो हुब सां मूं ते दुरूद पढ़ो, अल्लाह ताला घर वेठे 80 सालनि जी इबादत जो सवाब अता कंदो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। आहे महिरबानी की न कोन्हे का? सुभान अल्लाह। दुरूद पढ़ो न, दुरूद पढ़ण वारे खे अल्लाह इज़त वारो कंदो। साईं जे मथां जेको दुरूद पढ़े, हबीबन करीम जे मथां जेको दिल जान सां दुरूद पढ़े, कसरत सां दुरूद पढ़े, तेसी मौत न ईंदुसि जेसी मदीने वारे साईं जो दीदार न करे वठे। दुरूद पढ़ण जो वॾे में वॾो फ़ाइदो इहो आहे। तेसी न मरंदो, मौत अचे न, तेसी मौत न ईंदो जेसी महबूब जो दीदार न करे वठे। कसरत सां जेको दुरूद पढ़े, घणो दुरूद पढ़े। घणो दुरूद माना घटि में घटि रोज़ानो 1100 भेरा, 1100 भेरा दुरूद पढ़ो। 1100 भेरा रोज़ानो दुरूद पढ़ण वारे जो नालो कसरत सां दुरूद पढ़ण वारनि में लिखायो वेंदो। सम्झो था? उन माण्हू खे अल्लाह ताला
तेसी मौत न दींदो जेसी मदीने वारे साईं जो दीदार न करे वठंदो। हाय हाय सुभान अल्लाह। जे दीदार जे ला दुनिया सिके पई, हजरत मूसा कलीमुल्लाह पे दुआ घुरी मुंहिंजा मौला हे तौरेत में बार बार हिन नबीअ जो ज़िक्र आंदो अथई, इहो केरु आहे? साईं करीमन जे लाइ अल्लाह फरमायो मूसा इहो मुंहिंजो आख़िरो ज़मान नबी ईंदो जेको मूं अल्लाह जो महबूब नबी आहे। मूसा कलीमुल्लाह चयो मुंहिंजा मौला भला पोइ इन नबीअ सुहिणे जो मूंखे दीदार करा। हबीबन करीमन अल्लाह ताला फरमायोसि त मूसा इहो वक़्तु न आहे तुंहिंजो, उहो पंहिंजे ज़माने में ईंदो। चई बोला भला मूंखे उन जो दीदार नथो कराई, भला उन नबीअ जो मूंखे उम्मती खणी बना, मूंखे उन नबीअ जो उम्मती बना। त साईं करीमन फरमायो त अल्लाह फरमायोसि ईअं मुमकिन न आहे, बाक़ी तोखे ज़ियारत महबूब जी कराईंदुसि। पोइ मेराज वारी रात साईं करीम इहो किसो तव्हां मेराज जो ॿुधंदा आहियो। अल्लाह 50 निमाज़ूं फ़र्ज़ कयूं, वरी वापसि मोटी आया मूसा वटि। मूसा कलीमुल्लाह फरमायो त 5 निमाज़ूं घटि आयो, वरी मथे वियो, वरी हेठि आया। साईं करीम बार बार मूसा कलीमुल्लाह दीदार पे कयो। इहो इन जे करे जो हुन दुआ घुरी मुंहिंजा मौला बार बार मदीने वारे जो दीदार। सुभान अल्लाह। दुनिया सिके पई त शल साईं जो दीदार थिए। सम्झो था, आसमान तां मलाइक लही ईंदा आहिनि। साईं करीमन फरमायो रोज़ानो मुंहिंजे रोज़े पाक ते 70,000 मलाइक सुबुह जो ईंदा आहिनि, 70,000 मलाइक राति जो ईंदा आहिनि। सुबुह वारा शाम जो वापसि मोटी ईंदा, जेके शाम जो आयासीं वरी सुबुह जो वापसि मोटी ईंदा। जेको मलाइक हिकिड़ो दफ़ो मूं वटि आयो वरी उहो वापसि ज़मीन ते न ईंदो। रोज़ानो मलाइकनि जूं फ़ौजूं अची साईं करीमन जी दरबार में सलामी भरण जे लाइ ईंदियूं आहिनि। वरी जो सुभान अल्लाह। केॾो शान आहे मुंहिंजे महबूब जो। दुरूद पढ़ो त हिकिड़ी नात ॿुधायांव। सल्लल्लाहु अलैहि मुर्शिद मातली वारे साईं फरमायो जिबरील बि ईंदो आ सैयद जी सलामीअ ते, फलकनि तां अचनि फ़ौजूं गोहर जी ग़ुलामीअ ले। ओ मेलो अमतल हरदम, मेलो अमतल हरदम हर वार मदीने में। सुभान अल्लाह। कलंदर जो मेलो साल में हिकिड़ो दफ़ो। मुंहिंजा मिठड़ा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त भिटाईअ जो साल में हिकिड़ो दफ़ो मेलो थींदो। मिठे पीर जो रोज़े धणी रहबर जो साल में हिकिड़ो दफ़ो मेलो थींदो आहे। पर सुभान अल्लाह महबूब जे दर ते वञ त 12 महीना 24 कलाक आशिकनि जा मेला मता थिया आहिनि। हाय हाय हाय। मेलो अमतल हरदम हर वार मदीने में, मिलिया महबत वारनि खे दीदार मदीने में। छजा बारीअ बख़्शे कुल बदकार मदीने में, मिलिया महबत वारनि खे दीदार मदीने में। ओ क़ुरआन ॾिनो आदस इज़्ज़लमू अनफुसहुम, हाय 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 यार जी मिले माफ़ी मिट जन था मिड़ो ई गम। अल्लाह ही जाने थो इसरार मदीने जो, मिलिया महबत वारनि खे दीदार मदीने में। ओ हित हाणे दिल न लगे, हाय 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 यार साईं काहे। बिरोइन जे ॻोठ वारा पैसा कमाए दुनिया ठाही अथई पर रुपया जमा करे हल महबूब जे शहर जो दीदार न करे। हा यार हा। मरी वेंदे वञी क़बर में ये पैसा त कोन पूरे ईंदो। ये पैसा साईं मुंहिंजा पुट विढ़िया पिया हूंदा। पुट बि ताड़ियो वेठा आहिनि त बाबो मरे त बनी ते कब्ज़ो कयांसि। आहो कि न ग़लति थो चवां? दुनिया जी हुब अची विया न।
ये ॿ जेके कमाई कुछ महबूब जे रोज़े जो दीदार करे अॼु त फ़ाइदो थी हित हाणे दिल न लगे हल दिल बर साईं काहे छड़ सिंध सगोरीअ खे हल लागा पालाहे हली जानिब जा ॾिस तूं जिन सार मदीने में मिलिया महबत वारन खे दीदार मदीने में हाय 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 यार हा समझो था कि न कोन था बेशक दुरूद जी गाल पे कयम त माण्हू दुरूद पढ़े त साईं जे सदके दर्जा मिलंदा आहिनि माना इज़तूं महबूब जे सदके मिलंदियूं आहिनि माण्हुनि जा शान मदीने वारे साईं जे सदके वधंदा आहिनि लजपाल नबीअ जे सदके अल्लाह जा एहसान थींदा आहिनि महबूब जे सदके अल्लाह ॾुख लाहींदो आहे ग़म लाहींदो आहे परेशानियूं लाहींदो आहे दर्द लही वञनि कर्ज़ लही वञनि मर्ज़ लही वञनि बीमारियूं लही वञनि इज्जत वारी जिंदगी मिले मौत भी इज्जत वारो मिले कब्र में भी निजात मिले हशर में भी निजात मिले मिठा सोचो जे नबी जे खातिर राज पलजन पिया राज के इज्जतूं मिलियूं न महबूब जो पंहिंजो शान केॾो आला आओ न बा जंहिंजे सदके तू मां इज्जत वारा थियासीं जंहिंजे सदके तूं मां जहान में पलजऊं पिया वलियन के विलायत महबूब जे सदके मिली हा न गौसे आज़म दस्तगीर मिलियो महबूब जे सदके पीराने पीर मिलियो महबूब जे सदके जे भिटाई मिलियो त महबूब जे सदके जे कलंदर मिलियो त मदीने वारे जे सदके जे लुआरी वारो मिलियो त महबूब जे सदके जे रोज़े धणी रहबर मिलियो त महबूब जे सदके जे मिठो पीर मिलियो त महबूब जे सदके अल्लाह वारा मिलिया जेके बि सिंध सगोरी सॼी वलियन सां भरी पई आहे इहे वलिय मिलिया आहिनि त मदीने वारे साईं जे सदके आओ बा ये साईं जे सदके मिलिया आहिनि इन्हनि जो वलियन जो पंहिंजो शान ॾिस केॾो आला आहे इन अल्लाह वारनि जी पंहिंजी अज़मत केॾी आला आहे ॾिसो जे वलियन जो शान एॾो आला आहे त निहार त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो शान केॾो आला हूंदो बगदाद शहर में हिकिड़ो पादरी आयो ईसाई पादरी तंहिं चयो त असांजो नबी ईसा अलैहिस्सलाम मुर्दनि खे जेरो कंदो हुयो तव्हांजे नबी मुर्दा जियारिया हुया हाणे मौलवी वेठा हुया बगदाद जा मुफ्ती जवाब अचेनि न चुप कयो वेठा आहिनि जा कीअं जवाब ॾियूं सुभान अल्लाह अब जनरेटर के बंद कर असां ईअं ई कमु हलायूं था आवाज़ अचे पियो न मिठा मोहब्बत वारनि खे लाउड जी ज़रूरत ई कोन्हे सुभान अल्लाह ध्यानु मूं ॾिजो सो हुननि चयो त हाणे दलील दलाइल कहिड़ा ॾियूं हिन पादरी जे ख़ामोश थी विया कंहिं वटि दलील न हुयो अकेलो ईसाई साईं मुंहिंजा राजन खे परेशान कयो वेठो हुयो को दीवानो जे दस्तगीर पीरान पीर जो मुरीद मुर्शिद गौसल आज़म दस्तगीर के वनी अर्ज कई किबला पादरी असांखे मुंझायो बीठो आहे मेहरबानी कयो करम नवाज़ी कयो साईं जन आया फरमाइंदा छा थो चई जे असांजो नबी मुर्दा जियारींदो हुयो तव्हांजे नबी में ताक़त हुई कि न साईं फरमायो त ईसा अलैहिस्सलाम जो त अल्लाह शान वॾो कयो आहे इन मुर्दनि जियारण जी ॻाल्हि में ईसा अलैहिस्सलाम जे शान खे महदूद न कर ईसा जो त वॾो शान आहे चईंदा न असांखे ॿुधायो मुर्दा जहिड़ा कीअं थींदा हज़रत सैयदना गौसुल आज़म दस्तगीर फरमायो जे ज़िद थो करी त मुंहिंजे नबीअ जो शान त आला आहे मां नबीअ जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहियां मूंखे वठी हल मुर्दो छा कंहिं क़ब्र ते वठी हल क़ब्र वारे खे इशारो कंदसि सो बि क़ब्र मां जेरो थी उथी वेही रहंदा वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी सुणो त वॾे शान वारो आहे मां अब्दुल कादिर नबीअ जो बच्चो आहियां नबीअ जे ग़ुलामनि जो ग़ुलाम आहियां पर मूंखे ॿुधा त मां तो मुर्दो जेरो करे ॾेखारियां वरी जो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह अब ॻाल्हि सम्झो था जे अब्दुल कादिर जीलानी जो इहो शान वा त ॿुधा त मुंहिंजे मिठे महबूब मुस्तफ़ा करीम जो मक़ाम केॾो आला हूंदो सम्झो था कि न कोन था सुभान अल्लाह कंहिं चयो त मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारनि में मुंहिंजो सुहिणो यार सुभान अल्लाह हबीबन करीमन कि अल्लाह ताला कुरान मजीद में हाणे वरी आयत ते अचां कुरान तो फरमाए वरफ़अना लक ज़िक्रक मुंहिंजा महबूब इहो शान असां पाण वधायो आहे मौला भला छो वधायो अथई छो एॾो शान ॾिनई मदीने वारे खे कंहिंजे करे ॾिनुई छाजे करे ॾिनुई अल्लाह फरमायो लक महबूब तुंहिंजे ख़ातिर माना कंहिंखे इज़त मिलंदी आहे क़ौम जे करे कंहिंखे इज़त मिलंदी आहे शान मिलंदो आहे इल्म जे करे आलिम आहे मुफ़्ती आहे इल्म जे करे कंहिंखे विलायत जे करे कंहिंखे इबादत जे करे कंहिंखे ज़ुहद ऐं तक़वा जे करे कंहिंखे परहेज़गारी जे करे कंहिंखे दौलत जे करे इज़त मिलंदी आहे कंहिंखे कुर्सी जे करे इज़त मिलंदी आहे हा न भाउ कुर्सी आहे त इज़त आहे कुर्सी खसिजी वञे त इज़त हली वञे हा न ॾिसो न असांजे मुल्क जो सदर साहब हुयो ज़रदारी साहब सदर हुयो कुर्सी हुई त हर को वाह वाह पियो करे अॼु सदारत जी कुर्सी वेई त जेल में पियो आहे मुल्क जो वज़ीर आज़म हुयो नवाज़ शरीफ़ साहब कुर्सी हुई त इज़त हुई अॻियां पोयां माण्हू पिया हलनि साईं मुंहिंजा फ़ौज हुई गार्ड ऑफ ऑनर पियो पेश थिए माण्हुनि में इज़त हुई कुर्सी हली वई अॼु उहो बि जेल में पियो आहे बीमारी में पियो आहे सम्झो था अल्लाह जी बेनियाज़ी आहे भाउ रब इज़त ॾे या खसे वठे हिकिड़े मुल्क जे वज़ीर आज़म खे लाहे जेल जो महिमान करे मर्ज़ी वारो आहे हिकिड़े क्रिकेटर खे वज़ीर आज़म करे रब मर्ज़ी वारो आहे अल्लाह बेनियाज़ आहे न भाउ कंहिं गदागर खे पेनूअ खे बादशाह बणाए रब मर्ज़ी वारो आहे कंहिं बादशाह खे पेनू करे छॾे गदागर करे छॾे रब मर्ज़ी वारो सम्झो था दुनिया जूं इज़तूं दुनिया जे ख़ातिर दुनिया जूं शोहरतूं दुनिया जे ख़ातिर के कोई पैसे जे करे इज़त कंहिंजी कुर्सी जे करे कंहिंजी वर्दी जे करे इज़त आहे पर अल्लाह फरमायो महबूब तोखे जेको शान ॾिनो अथम के कुर्सी दौलत शोहरत ख़ानदान जे करे न बल्कि तूं पंहिंजी ज़ात में ई वॾे शान वारो आहीं तूं पाण ई बेमिसाल आहीं तूं पाण ई बाकमाल आहीं तूं पंहिंजी ज़ात में ई इज़त वारो आहीं तो जहिड़ो त कंहिं माउ ॼणियो ई नाहे तूं पंहिंजी ज़ात में पंहिंजे वजूद में ई वॾी मक़ाम वारो आहीं सम्झो था की न कोन था सम्झो साईं करीम हिकिड़े ॾींहुं वेठा हुया साहबी आयो हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु नालो आहे साहबी जो या रसूलल्लाह तुंहिंजी नात ठाहे आयो आहियां इजाज़त ॾियो त पढ़ां वरी जो सुभान अल्लाह माण्हू चवंदा त नात छो था पढ़ो शिकारपुर खां हेठि हिकिड़ो ॻोठु आहे कल्ह राति जी ॻाल्हि आहे त नात पिया पढ़नि उते हमरा छिता थी आया चए उन्हनि नात ख़्वाननि खे लठियूं बठियूं आहिनि धकण चए छो था नात छो था पढ़ो अरे साईं जी तारीफ़ था कयो तूं पंहिंजे मुल्ले जी धरणे में जुलूस में तारीफ़ करी उहा वणे थी असां मदीने वारे साईं जी तारीफ़ कयूं तोखे तकलीफ़ थी पहुचे हा न ॻाल्हि सची कजे हा यार हा इस्लामाबाद जे धरणे में पंहिंजे मुल्ले जी तारीफ़ कयो था उनखे असुल वॾो शान करे ॾेई छॾियो अथव असां पंहिंजे मुस्तफ़ा जी तारीफ़ जेतिरी कयूं सा घटि आहे सुभान अल्लाह हा न माण्हुनि खे हले छो थी तकलीफ़ थिए हालांकि साईं करीम फरमायो त मां कुर्सी तां लहां थो मिंबर तां पाण लही हेठि वेठा पंहिंजे सना ख़्वान खे पंहिंजी कुर्सी ते पंहिंजे मिंबर ते विहारनि फरमाईंदा आसान नात पढ़ तुंहिंजी नात मुंहिंजे दुश्मननि खे तीर तलवारूं एतिरो ॾुख न आहिनि पहुचाईंदियूं तकलीफ़ न आहिनि पहुचाईंदियूं जेतिरा तुंहिंजी नात जा लफ़्ज़ मुंहिंजे दुश्मननि खे अज़ियत पहुचाईंदा आहिनि वरी जो सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। हसन बिन साबित साईं जन जे साम्हूं आयो नातो पढ़े व अहसनु मिनका लम तरकत्तु आईनी। ओ मुंहिंजा महबूब तूं एॾो सुहिणो ही जो मुंहिंजी अखियुनि तो जहिड़ो हसीन ॿियो को ॾिठो ई कोन्हे को। व अजमलु मिनका लम तलिदिन निसाउ। ओ मुंहिंजा महबूब तो जहिड़ो जमील ॿियो केरु थींदो जो तो जहिड़ो कंहिं माउ ॼणियो ई कोन्हे को। कुलिक्त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन। अल्लाह ताला तोखे हर ऐब खां पाक बनायो आ। का अन्नक कद खुलिक्त कमा तशाउ। या रसूल अल्लाह ईअं तो महसूस थिए ॼण के अल्लाह तोखे तुंहिंजी मर्ज़ीअ ते पैदा कयो आहे। वरी जो सुभान अल्लाह। अञा ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब जे साम्हूं नात पढ़ी साहब मीलाद वारी सम्झो था ॼमण वारी। तो जहिड़ो कंहिं माउ ॼणियो न आहे तुंहिंजी विलादत ई बेमिसाल आहे। इहा ई ॻाल्हि त अॼु असां मीलाद जी मजलिसुनि में कंदा आहियूं न। आओ न भा मीलाद जी ॻाल्हि असां अॼु बि कंदा आहियूं। माण्हू चवंदा मीलाद जी नात पढ़णु हराम आहे शिरका बिदत आहे। साईं करीम बि हसन बिन साबित खे चवंदा लह मुंहिंजे मिंबर तां इहा कहिड़ी ॻाल्हि थो करी। इहो त शिरक कयो अथई इहो त बिदत कयो अथई इहो नाजाइज़ कमु कयो अथई। न साईं जन जे कुल्हे में चादर पई हुई उथी हसन बिन साबित खे पारायनि ख़ुशि थिया फरमाईंदा पढ़ हसन पढ़ मुंहिंजी नात अल्लाह तुंहिंजा ॾंद न टोड़ींदो तुंहिंजो चहिरो न बदिलाईंदो। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझो था कि न कोन था समझो। सुभान अल्लाह। इन हसन बिन साबित जे नातिया अशारनि खे मुंहिंजे मुर्शिद दिलबर साईं पंहिंजे शेर में चयो सुभान अल्लाह। ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तुझो जवाब नाहे। हसीन चेहरो ऐं लाल लबड़ा इएं गुलन में गुलाब नाहे। जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश ख़िसाल तुझो। सदियुनि खां साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या हेतिरियूं दुरूद जूं फज़ीलतूं ॿुधायूं त मां अञा बि दुरूद नथा पढ़ो मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। गाल वणे थी हले कोन्ह थी वणे साईं जी तारीफ़ वणे थी मदीने वारे साईं जो शान वणे थो। महबूब जहिड़ो को बि शान कंहिंखे न मिलियो बल्कि बुज़ुर्गनि ईअं फरमायो आहे जिथे सभिनी जा शान अचे पुॼाणी ते पहुचनि उतां मदीने वारे साईं जे शान जी अञा इब्तिदा थींदी आहे। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मूंखे हिकिड़ी रिवायत अचे थी यादि थी अचे हज़रत रहबर रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी संदन जो ख़लीफ़ो हुयो हज़रत साईं महमूद साईं केॾा कड़े गंवर वारो उहो ऐं ॿियो ख़लीफ़ो हुयो मुंहिंजो ज़हन तां नालो लही वियो आहे निज़ामानी ख़लीफ़ो हुयो उहो आयो हज़रत साईं महमूद साईं पाण में कचहरी पिया कनि त हिकिड़े चयो त मदीने वारे साईं जो शान एॾो आला आहे जो शान मुहम्मदी जेको आहे इन खां वधीक मथे ॿियो को बि शान कोन्हे को। साईं जो शान मुहम्मदी
जिते सब शान खत्म थियन था शान मोहम्मदी का मथे बियो को बि शान नाहे शान मोहम्मदी का वधीक बियो को बि मर्तबो ऐं मकाम नाहे पुजानी शानन जी मकामन जी जिते इंतहा थे थी वा इंतहा शान मोहम्मदी आहे हजरत महमूद साईं चयो त शान मोहम्मदी पुजानी ते नाहे शान मोहम्मदी का मथे बि हिकिड़ो मकाम आहे हजरत साईं महमूद साईं जी गाल वो खलीफो साहब जे हजरत किबला मोहम्मद राशिद रोजे धनी रहबर जे दरबार में खणी आयो किबला मानू चवे तो एकड़ो हलो न कहीं खलीफे महमूद साईं जो ये अर्ज की किबला मानू चवन था त शान मोहम्मदी का मकाम मोहम्मदी का मथे बि बियो मकाम आहे हजरत रोजे धनी रहबर गुस्से में अची विया फरमाइन था त शान मोहम्मदी का मथे बियो कंहिंजो बि शान नाहे कंहिंजो बि मर्तबो नाहे केरा जेको चवे तो शान मोहम्मदी का मथे बि को दर्जो आहे तो खलीफे चयो तो साईं खलीफो महमूद तो चवे महमूद साईं जो चवणा फरमाइन था खलीफे महमूद के वठी आयो खलीफो महमूद आयो हथ बधी अर्ज की किबला नाराज न थियो पर तव्हां जी मेहरबानी आ तव्हां जी नजरे करम मुर्शिद कामिल होजे मकाम ते त मुर्शिद कराईंदा आहिनि किबला तव्हां जेका मेहरबानी कई मूं महमूद जे सीने ते जेका नजर कई मूं ॾिठो त मकामे मोहम्मद खां मथे मकामे अहमद नजर आयो आहे न चई सुभान अल्लाह मकामे मोहम्मद खां मथे मकामे अहमद आहे हजरत साईं रोज़े धनी रहबर साईं कंद मुबारक हेठ कयो गोया के अल्लाह वारे ढोर लगाई त मकाम तय कया ॾिसां गौर कया नज़र विझी थधो साह खणी फरमाइन था आओ ओ महमूद सच चई मकामे मोहम्मदी का मथे मकामे अहमद बि नजर अचे पियो वरी जो सुभान अल्लाह मुल्ला के महबूब जे नूर बशर जी गाल में छेड़ो लगो पियो आ मौलवी त इन छेड़े में हिन पर वाह अल्लाह वारा तुंहिंजी नजर रेण खणी ॾिसन पिया त मकामन जो मुशाहिदो करे वठन पिया वरी जो सुभान अल्लाह पाण फरमाइन त महमूद बे के बुजुर्ग भी ये चयो कि हाउ सही हजरत ख्वाजा मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह पानी मकतूबात में या गाल लिखी आ साईं फरमायो बराबर अल्लाह वारा सच चई विया आहिनि त महबूब मुस्तफा जे शान ऐं मकाम खां मथे ॿियो को बि मकाम कोन्हे को वरी जो सुभान अल्लाह मकाम मिलिया महबूब के एड़ो शान वारो नबी मकाम वारो नबी असा गुनहगारन के मिलियो यूं तो गुनहगार बा केड़ा अमल है असांजे पल्ले न निमाज़ूं हिन न रोज़ा हिन न पल्ले हज हिन न उमरा हिन न इबादतूं न रात जा तहज्जुद हिन न फिक्र हिन न जिक्र हिन बस हिकड़ो अमल आहे जो मदीने वारे साईं जे दामन में हथ विधो अथऊं एड़े नबी जी आमद ते खुशी मल्हाए जे कि न मल्हाए जे कजे कि न कजे वा मिलाद मल्हाए जे खुशी कजे जेको नथो करे उन्हें चवंदा तू पंहिंजे खर्च ते खुश हुजे असां दा छेड़छाड़ न कर असां नबी जो मिलाद मल्हाईंदा मुझे मुर्शिद फरमायो मातली वारे खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो दुख डोलावा दातर लाथा जाम मक्के में जाओ ओ मोमिन था मिलाद मल्हाइन साईं जा था गायन गायन
मदनीअ जा था गाइण गाइन मुनकिर मोगा मोह लिकाइन मुनकिर मोगा मोह लिकाइन पर तुंहिंजो ख़र्च सजायो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ खुशियों मलायो मुस्लिम खुशियों मलायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ ओ बरथर बादल बरसी आया मियां मेहर जा मौला वसाया मियां मेहर जा मौला वसाया रिम झिम बरसी रिम झिम राहत रूह जराया रिम झिम राहत रूह जराया लायो थी वियो सजायो दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ असांखे तो चवे एतराज करे तो मिलाद न मल्हाए पर मुझे मुर्शिद फरमायो हूरो अमर जे अंगण ते आयो अरबी जूं ॼन लख वधायूं मदनीअ जूं ॼन लख वधायूं चवन ख़ुशीअ जा गाइण गायूं चवन ख़ुशीअ जा गाइण गायूं मदनी मौला मिलायो नथा जो सुभान अल्लाह गाल नथी वणे ओ मदनी मौला मिलायो दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ ओ बारी रात रबीउल अव्वल झुड़ फुड़ थी वई बरसिया बादल जुड़ फुड़ थी वई बरसिया बादल आयो अरबी आदिल अकमल आयो अरबी आदिल अकमल ओ जिस्म जहीं जो नसायो जिस्म जहीं जो नसायो दुख डोलावा दातर लाथा जाम मखे में जाओ ओ दिल बर साईं मिलाद मल्हाइज कम इन खां की न की बाइज रोई मिलाद मल्हाइज मल्हाइबो सुभाणे 12 जो अॼु बि मिलाद आहे सुभाणे 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे घर घर में असुल मिलाद हुजे भला ॿिए कंहिंखे दावत नथा ॾेई सघो बचड़नि खे गॾु करे विहारे सुठड़ो नंगर ठाहे घर में वेही पो जंहिंजो आवाज सुठड़ो हुजे बचन मां उनखे चओ त हिकिड़ी नात पढ़ भला जे नात नथा पढ़ी सघो मोबाइल त हथ में अथव न के सुठे इश्क मुस्तफा वारे सना ख़्वान जी नात हलाए वेहो झूंगारियो वेही मोहब्बत सां दिल के मदीनो कयो ऐं पो नंगर खाओ इंशाअल्लाह उहो तुंहिंजी नंढड़ी महफ़िल मदीने वारे साईं वटि क़बूल आहे ओ दिल पर साईं मिलाद मल्हाइज है कम इन खां की न की बाइज कम इन खां बिरोही की न की बाइज पो मुनकिर जा तूं जेरा जलाइज मुनकिर जा तूं जेरा जलाइज तुंहिंजो ख़र्च सजायो दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ खुशियों मल्हायो मोमिन मुस्लिम अहमद अरबी आयो ओ दुख डोलावा दातर लाथा जाम मके में जाओ सुभान अल्लाह गाल वणी साईं जी नात वणे थी सुभान अल्लाह हर मिलाद महबूब जी बारगाह में कबूल हजरत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह शाह वलीउल्लाह हिंदुस्तान जो वॾो आलिम थी गुज़रियो
जंहिंखे हर मसलक हर मकतब फिक्र जो माण्हू मञंदो आहे, सुन्नी हुजे, देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, वहाबी हुजे, सभु मञनि था शाह वली उल्लाह खे। उनजी फतवा सभिनी जे लाइ मुस्तनद आहे। उन्हनि सभिनी जे लाइ जेके मकतब फिक्र आहिनि, शाह वली उल्लाह खां कंहिं पुछा कई त ॿुधायो मीलाद जो जुलूस कढणु जाइज़ आहे नाजाइज़ आहे? हज़रत शाह वली उल्लाह फरमायो त मुस्तहसन आहे, सवाब जो कमु आहे। हज़रत शाह वली उल्लाह जो वालिद हुयो शाह अब्दुर रहीम मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह, वॾो आशिक़ रसूल हुयो। इश्क मुस्तफा सीने में हुयसि, वॾो आशिक हुयो। ये हदीस पढ़ाईंदो हुयो, बुखारी शरीफ मुस्लिम शरीफ पढ़ाईंदो हुयो त ॿिन्ही अखियुनि मां लुड़क वहंदा हुयसि पिया, रोंदो हुयो साईं जे इश्क में। हर साल मीलाद मल्हाईंदो हुयो। 12 रबीउल अव्वल अचे त वॾे धाम धूम सां शौक़ सां मीलाद मल्हाए। हिकिड़े ॾिहाड़े ते मीलाद जी मौसम आई, 12 रबीउल अव्वल आई। शाह अब्दुर रहीम जे घर में गुरबत थी वई, पैसा न हुया, ॾोकड़ न हुयो जो ख़र्च करे मीलाद करे नंगर करे एतमाम करे। वो घर में 2 टोपियूं हुयूं कीमती, हिकड़ी टोपी खपाई बाजार में, उन मां कुछ रुपया मिलिया। उन्हनि पैसनि जा चणा वठी आयो, भुगणा वठी मदरसे में आयो, बचड़नि खे जमा कई, तालिबनि खे विहारे नातख़्वानी कई ऐं उहे भुगणनि जी बुक लप लप भरे सभिनी खे ॾिनई। अबा भुगणा खाओ, मुंहिंजे नबीअ जो मीलाद आहे। सुभान अल्लाह। हज़रत शाह अब्दुर रहीम मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैह आशिक हुयो, मोहब्बत वारो हुयो। जॾहिं रात जो वक्त थियो वा, बिस्तरे ते आयो सुम्हण जे लाइ, दिल खां पियो चवे त अल्लाह हर साल वॾो मीलाद कंदो आहियां, साईं जे अचण जी वॾी ख़ुशी कंदो आहियां। अलाए क़बूल पियो अलाए न पियो, हे भुगणा हे चणा खणी ख़ैरात कया अथम, अलाए साईं वटि मक़बूल पिया अलाए न पिया। रोंदे रोंदे अख लगी एॾा निंड आई आ, ओॾा मदीने वारे साईं जो दीदार थी। साईं फरमाइनि था ओ अब्दुर रहीम, हा शाह अब्दुर रहीम ॾिठो त महबूब जी महफ़िल लॻी पई आ। ओ भुगणनि जी नंढड़ी गंढड़ी जेका ख़ैरात कई हुई, मीलाद में ख़र्च कई हुई, साजो ॾिसे त महबूब जे आॾो रखी आहे। शाह अब्दुर रहीम के साईं जन मुर्की फरमायो, ओ अब्दुर रहीम दिलगीर न थी, तुंहिंजी ख़ैरात क़बूल पई, तुंहिंजो मीलाद क़बूल पियो, असां ॾेई तुंहिंजो मीलाद पहुची वियो आहे। समझो था कि न कोन था समझो? सुभान अल्लाह। इहो वाक़ियो शाह वली उल्लाह मुहद्दिस देलवी पाण पंहिंजे किताब में आंदो आहे। समझो था? ओ गुरबत आहे, मिसकीनी आहे त उन ते परेशान न थी। अमीरनि ते त महिरबानी आहे, नबी अमीरनि जो बि आहे, ग़रीबनि जो बि आहे, पर जेके ग़रीब मिसकीन आहिनि न, महबूब उन्हनि जे मथां अञा ख़ासि नज़र फरमाईंदा आहिनि। बल्कि दुआ घुरंदा हुया, मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब मूंखे मिसकीननि में जियार, मिसकीननि में मार जा। ओ मुंहिंजा मौला क़यामत जे ॾियारे उथारी त मूंखे मुंहिंजे उम्मत जे मिसकीन ग़रीबनि सां गॾु उथार जा। मिसकीन ग़रीब हुजनि, मुंहिंजे लॼपाल नबीअ खे अहिड़ा उम्मती अञा घणो वणंदा आहिनि। पंहिंजी मिसकीनी ते रोन परेशान न थी त ग़रीब थी वियुसि, हीअ परेशानी अची वई, हे दुख अची वियो, पर साईं करीमन फरमायो त क़यामत जे ॾियारे जन्नत में वेंदासीं त मूंसां गॾु मुंहिंजे उम्मत जे मिसकीननि जी जमात गॾु हूंदी। ग़रीबनि सां गॾु मां मोहम्मद करीम अव्वल जन्नत में वेंदुसि। अमीर हिसाब किताब ॾींदा ऐं पुछाणो थींदो, ग़रीब पुछाणो हूंदो ई कोन, साईं सां गॾु जन्नत में रवाना। समझो था? ग़रीबी मिसकीनी आहे, उन ते परेशान न थी, जो त इंशाअल्लाह महबूब करम कंदा। बस शर्त इहो आहे जो लहूं साईं सां लाए। समझो था? महबूब सां दिल लायो। लतीफ़ साईं फरमायो त सोना ॿिया बि घणा, पर मुंहिंजो पुनो सिर सभिनि चांगे
ते चढ़ी करे कंदो वड़ विलियन मथा माज़ूरन हो तथरी दो हथड़ा करम महबूब कंदा पर पानी इंद मोहत कुछ आऊं अग भरी थिया ओ ब्राइन जे गोठ वारा ओ मुजा अजीज मुजा भा मुजा दोस्त एड़े नबी सा बेवफाई न कर एड़े महबूब जो दर न विसार मदीने वाले साईं जी गुलामी का परे न थी साईं जो दर वट महबूब मुस्तफा जे फरमान ते अमल करे ॾेखार जेको फरमान मुस्तफा आयो उनके हिए में जाए दे जो त सब दर विसारींदुस पर महबूब मुस्तफा जो दर कदे को न छड़ींदासी राजी कर महबूब सा जे महबूब राजी इन त तुझा दुनिया आखिरत में बेड़ा पार थी मदीने जे मीर सा लौलाई दे मदीने जे मीर सा लौलाई दे त पल्ले गंज पाई दे लाई दे त पल्ले गंज पाई दे महबूब सा दिल ला मदीने वाले साईं सा मोहब्बत जो इजहार इहो आ जो 5 वक्त नमाज नमाज 5 वक्त पढ़ कुरान सा हुब रख ज़बान सा कूड़ न गाला बदकिरदारी वारा कम न कर बेहयाई वारा कम न कर गुनाहन वारा कम सब छड़े दे जेका जिंदगी गुजरी वई सा वरी वापस को न मिलंदी जेके लम्हा बचा न उनन में रब के राजी कर मदीने वाले साईं जी सुन्नत पे अमल कर बाकी पुजानी जिंदगी जा दिहाड़ा मदीने वाले साईं जी गुलामी इख्तियार कंदे त दुनिया आखिरत में बेड़ो पार थी वेंदो मिठा तो के साईं जो दर नथो वणे ॾिसरे फायदो महबूब जी गुलामी में जे जेतिरो अमल कयो उनके ओडो वडो शान मिलियो समझो था थोरो अमल कई तो थोरो फायदो मिलियो घणो अमल कई तो घणो फायदो मिलियो तुझे हथ में आ दिल के विरायो वेठो दुकान सा ज़ाल सा माल सा बच्चन सा बारन सा सबनी सा दिल पर दिल के साफ करे इन दिल में हिक मदीने वाले साईं रब के जाए अल्लाह का सिवा भी सब मोहब्बतों दिल में गैरन जो कढ हथ में दुनिया होजे मुझा मुर्शिद करीम फरमाइंदा है न दुनिया जो कमकार कयो वहां जो व्यापार कयो दुकान बनी बारो सब कयो पर हथ कार सा होजे दिल यार सा होजे समझो था हथ कार सा दिल यार सा हथ सा कमकार कयो दिल पाजी अल्लाह जे हवाले करे वनी साईं करीम ने फरमायो त एकड़ो वो मानू 7 मानू साईं करीम ने फरमायन जे के क़यामत जे दिहाड़े अर्श मौला जे साए हेठा हुंदा उन में एकड़ो यो जो यो रजुल युअल्लिकुल कल्ब बिल मसाजिद जे जी दिल मस्जिद सा टंगियल आहे दिल पाजी मस्जिद में छड़े विंदा बाहर विंदा कमकार कंदा युअल्लिकु बिल मसाजिद पर दिल मस्जिदुन में टंगी पे हुंदी अल्लाह दुकान ते तो बैठो आया बनी ते तो बैठो आया पर केडी मल अजान इंदी दुनिया जा कम छड़े अल्लाह जे दर ते विंदुस यो मर्द जेदी मस्जिद सा मोहब्बत आहे क़यामत जे दिहाड़े साईं करीम ने फरमायो त इहो अल्लाह जे अर्श जे साए हेठा हुंदो वटबो दर मदीने वाले साईं जो काजी कबो मुस्तफा करीम के वो 5 वक्त नमाज पढ़ो जेके नमाज नायो पढ़ना आज वायदो कयो तो 5 वक्त नमाज हथ मथे गणो मारी सा केड़ा केड़ा नमाज पढ़ंदा हाने 2 हथ खणी खीसे में विधा नमाज 5 वक्त पढ़ दीन सा दिल ला महबूब के राजी कर त अल्लाह राजी मदीने वारो साईं राजी थे अल्लाह मुजो चवण तमा जो बुधण पानी बारगाह अक़दस में कबूल मंजूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल